में तकबंदियुनि जे नवनि मुतालबनि बाद पीपुल्स पार्टी जी वफ़ाक़ खे MQM जी शिकायत। हुकूमती इतिहाद में शामिल MQM कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा वरिता। पीपुल्स पार्टी वफ़ाक़ ऐं गॾियल दोस्तनि सां MQM जे फ़ाइदनि जा पोल पधिरा करे छॾिया। ज़रियनि मूजिबि पीपुल्स पार्टी जो चवणु आहे त हुकूमती इतिहाद में MQM जी शमूलियत बाद MQM जे चवण ते ई मुर्तज़ा वहाब जी इस्तीफ़ा वरिती वई ऐं कराची जो एडमिनिस्ट्रेटर बि उन जी सिफ़ारिश ते ई लॻायो वियो। कराची में 3 एडमिनिस्ट्रेटर MQM जा लॻाया विया। MPA जावेद हनीफ़ पब्लिक सर्विस कमीशन में पंहिंजे भाउ खे मेंबर बणायो। पीपुल्स पार्टी ज़रियनि मूजिबि MQM पाकिस्तान जे 6 मेंबरनि खे वफ़ाक़ में अहम उहिदा ॾिना विया ऐं अमीनुल हक़ ऐं फैसल सब्ज़वारी खे वफ़ाक़ी वज़ीर बि बणायो वियो। MQM जा क़ौमी असेंबली मेंबर अबू बकर ऐं किश्वर ज़हरा हिन वक़्तु स्टैंडिंग कमेटियुनि जा चेयरमैन बि आहिनि। उसामा कादरी साबिर ऐं काइम खानी हिन वक़्तु पार्लियामानी सेक्रेटरी जे उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि, जॾहिं त MQM जी सिफ़ारिश ते सादिक इफ्तिख़ार खे वज़ीर आज़म जो ख़ासि मददगार बणायो वियो। होॾां मुस्लिम लीग नून कराची जे उहिदेदारनि MQM जे वफ़द सां मिलण खां इनकार करे छॾियो आहे। MQM जे वफ़द खे अॼु मुस्लिम लीग नून जे तकबंदियुनि ख़िलाफ़ थियल एहतिजाज जी दावत ॾियणी हुई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk